शहीद अला बख्श उमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिजाइन एंड हेरिटेज जाम शुरू अगूणो सेंटर ऑफ एक्सीलेंस आर्ट एंड डिजाइन मेहरान यूनिवर्सिटी में साल 2020-21 जी दाखिला लाइ 330 शागिर्द ऐं शागिर्दाननि खां एंट्री टेस्ट वरिती वई। एंट्री टेस्ट में सिंध, पंजाब, बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान समेत मुल्क जे कुंड कुर्शम आयल उम्मीदवारनि खां सेंटर ऑफ एक्सीलेंस इन आर्ट एंड डिजाइन, फाइन आर्ट्स, आर्किटेक्चर, कम्युनिकेशन डिजाइन एंड टेक्सटाइल डिजाइन जे शोबनि में दाखिला लाइ मल्टीपल चॉइस एंड ड्राइंग जी टेस्ट वरिती वई। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शहीद अला बख्श उमरो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर भाईखान शरद चयो त जुलाई महीने खां सिंध हुकूमत सेंटर ऑफ एक्सीलेंस इन आर्ट एंड डिजाइन खे अपग्रेड करे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो आहे। अहिड़ी तरह शहीद अला बख्श उमरो आर्ट जे शोबे में पाकिस्तान जी पहिरीं ख़ुद मुख्तियार यूनिवर्सिटी बणिजी वई आहे। माना सॼो मुल्क त कवर थिए थो, पर इवन इंटरनेशनल जेके आहिनि उहे बि असांखे सीटूं आहिनि, 9 खनि उहे बि सीटूं आहिनि। त इन हिसाब सां मतिलबु हीउ हिकिड़ो मां त चवंदुसि त ख़ुशि आईंदा आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध इनिशिएट कयो आहे त उन्हनि रिकग्नाइज़ कयो आहे त एज़ ए स्पेशलिस्ट फील्ड आर्ट एंड डिज़ाइन बि हिकिड़ी अहिड़ी स्पेशलिस्ट फील्ड आहे जंहिंजी अलॻि थलॻि यूनिवर्सिटी हुजणु खपे। जीअं कल्ह इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ हुयूं, एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज़ हुयूं, मेडिकल यूनिवर्सिटीज़ हुयूं, त ईअं आर्ट एंड डिज़ाइन जी बि इंडिपेंडेंट फुल फ्लेज जेका आहे ऑटोनॉमस इंस्टीट्यूशन हुजणु खपे जेकी पाण ई हैंडल कनि। इन मौके ते शागिर्दाननि ॻाल्हाईंदे चयो त उन्हनि जी टेस्ट तमामु सुठी थी आहे। टेस्ट अच्छी थी, मतलब बहुत आसान आई थी और डिसिप्लिन बहुत था यहाँ पे, तो उसके हिसाब से वो अच्छा लगा। डिफ़िकल्ट इतना नहीं था क्योंकि पढ़ कर आए थे। जनरल नॉलेज, एप्टीट्यूड, इंग्लिश बहुत मतलब अच्छा रहा। फर्स्ट चॉइस टेक्सटाइल डिज़ाइन आई, इंशाल्लाह थी वेंदा से उम्मीद आहे। परे परे खां टेस्ट आयल शागिर्दनि पारां यूनिवर्सिटी जे इंतज़ामनि ते इत्मीनान ज़ाहिर कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।